दुनिया जा सब कमकार पिया थींदा पर संगत न छड़ियो। कुछ भी थी पवे संगत जे टाइम में पहुंचो। गुरु सां एड़ो प्यार करो तवा गुरु के टाइम दींदो। ॾिसो गुरु के कोई फर्क ना पवणो। मच्छी पानी में हुजे पानी का बाहर हुजे मच्छी के फर्क पए तो पानी कोई फर्क नथो पए। मच्छी पानी में आ तो जिंदगी आ बाहर निकरे थी तड़पी तड़पी मरे थी पई। पानी के कोई फर्क पए तो कि मच्छी पानी में आया न। गुरु के भी असांजे परवाह ना है इन शय जी पर बंदे के परवाह थियण खपे। जे गुरु जे इन सरोवर पानी में रहंदे गुरु जी संगत में तो सदाई सुखियो रहंदे न तो बंदो तड़पे ही तो बाहर। सतनाम वाहेगुरु। चिंताउन में टेंशन में केड़ा दुख तड़पे तो बंदो। पर अज जो बंदो चे तो गुरु जी 10 गोरियूं मां खाईंदो आया भले 20 खाइण खपन 20 दिनियूं तो मां 20 खाईंदम। मूंखे डॉक्टर चयो 20 गोरी भी खाए वेंदम पर जपजी साहब पाठ न पढ़दो मैं। सतनाम वाहेगुरु। पाठ जे मूंखे न चओ मां गोरियूं खाए कर जीवन चाहियां तो पियो। असांजी हालत ही आहे। मूंखे कंहिं चयो चवण लॻो तव्हां जो बार बार संगत में चवंदा संगत में चो संगत में। असां नौजवान दरबार में और अस्पताल में मरीज वेंदा आहिनि। सतनाम वाहेगुरु। मरीज वेंदा आहिनि तो मूं चयो वाकई ॻाल्हि तूं सही कही आहे पर हिकिड़ी ॻाल्हि मां चवां भाई जे दरबार में पहिरियों अची वञे त माता तोखे मरीज थियण जी ज़रूरत न पए न त मरीज थी करे तोखे अचणो ई अचणो आहे दरबार में। सतनाम वाहेगुरु। सतनाम वाहेगुरु। जे मरीज थियण को बचण चाहे तो पहिरियों अची करे गुरु जा गुण गा। सतगुरु चवनि था भई प्रापत मान खुदे होरिया गोबिंद मिलण की ए तेरी बरिया इहा तुझी वारी मिलिया तोखे। पर अॻिते सतगुरु चवनि था अवर काज तेरे किते ना काम। अवर काज जेतिरा भी कम आहिनि तोसां कोई गॾु न हलणो। 1 2 4 न जेतिरा हज़ारे कम तू करें तो पियो साहिब चवनि था अवर काज तेरे किते न काम। कंहिं कम जना आहिनि पर करिणो छा आहे तोखे जेको कम अचे पोइ मिल साध संगत भज केवल नाम जपो। सतनाम वाहेगुरु। सतनाम वाहेगुरु। इहो कम कर जंहिंसां तुंहिंजो लोक परलोक सवरजी वञे तुंहिंजो कल्याण थी पए। प्यारा गुरु नानक सच्चे पातशाह कलयुग में अची करे एक वॾी बख़्शिश ॾिनी आहे दुनिया खे। वॾी बख़्शिश अॼु कई प्यार करण वारा वेठा आहिनि गुरु नानक साहिब जा। सतगुरु 4 उदासियूं कयूं 4 दफ़ा रटन ते विया आहिनि जंहिंमें 8 साल 10 साल 12 साल सतगुरु घरों निकिरी विया कई पापिन खे तारण जे लाइ। ही पहिरियों अवतार आयो आहे। ॾिसो अवतार शेरनी हिकिड़ी आहे। कई माण्हू कोई चए राम अलॻि आहे कृष्ण अलॻि आहे गुरु नानक अलॻि आहिनि। असांजी ग़लतफ़हमी आहे। ग़लतफ़हमी आहे। निरंकार जी ज्योतिन हर समय सां ईंदियूं आहिनि पर हर समय जो पंहिंजो पंहिंजो कानून रहियो आहे। बसि ला पंहिंजो रहियो आहे। जीअं गवर्नमेंट बदिली नओं पाकिस्तान अची वियो न। सतनाम वाहेगुरु। यानी कि लॉ चेंज थी विया गवर्नमेंट चेंज थी कानून चेंज थी विया। ईअं ई हर हिकु जुग जो हिकिड़ो कानून रहियो आहे। श्री रामचंद्र महाराज आया मर्यादा पुरुषोत्तम उते हर हिकु शइ मर्यादा में जेका भी शइ करणी आहे मर्यादा। भले मर्यादा में माता सीता अकेली थी वई लवकश के जन्म दिनो जंगल में कोई अॻियां न आयो छो मर्यादा में। हिकु धोबी जे चवण ते माता सीता कढी छॾियूं जंहिंजे लाइ एॾी सारी जंग लॻी 14 साल बनवास कटे आया पर हिकिड़े ई क्षण में छो तो सॼी संगत चवण लॻी कि रावण वटि रही आहे माता सीता असां तव्हांखे राजा मञी सघूं था इनखे राणी था मञी सघूं। हालांकि राम खे ख़बर हुई कि पतव्रता आहे कोई कलंक न आहे लॻल माता सीता के पर प्रजा जी ॻाल्हि मञणी पई छो तो मर्यादा पुरुषोत्तम हुया। हर ॻाल्हि मर्यादा में। मां चयो बनवास ते वञो बनवास यानी कि जंगल में वास करो। बन माना जंगल 14 साल बनवास कयो पर जॾहिं वापसि अचनि था पिया त माता सीता खे कढी छॾनि था पिया छो त मर्यादा में ही रहणो आहे। जेकी मर्यादा चए थी उन में रहणो आहे। श्री कृष्ण भगवान आया मर्यादा हाणे छा थियो श्री कृष्ण चवण लॻा मर्यादा बंदे ते कुर्बान करे सघिजे थी पर बंदे खे मर्यादा ते कुर्बान नथो करे सघिजे। सतनाम वाहेगुरु। श्री कृष्ण भगवान सब कम लीला में कया आहिनि नची करे कया आहिनि ईअं न। श्री कृष्ण भगवान छो तो उन टाइम जरूरत हुई नी शइ जी समझायो मां ही भगवान आहियां मां ही सब कुछ आहियां मूंखे ही सब कुछ मनो। अॼु गीता चए थी पई ईअं। श्री कृष्ण भगवान अर्जुन के ज्ञान ॾींदे चवनि था पिया तू छॾ मोह माया के इन सभिनी में मां वेठो आहियां।
मां ही सब कुछ आया, हर एक शय में व्यापक आया। मां जमीन ते आया, आसमान ते आया, पानी में आया, मां हवा में आया, मां हर एक शय में मां ही मौजूद आया। श्री कृष्ण भगवान ज्ञान देन था पाया। उन टाइम जरूरत हुई लीला जी, रास लीला जी, पर जुग मटियो, गुरु नानक साहिब आया। गुरु नानक साहिब चो न सिर्फ नची करे कम ना करणो, सतनाम वाहिगुरु। इते मर्यादा भी रखनी है, लीला भी रखनी है, बई कम गुरु नानक साहिब देना। मर्यादा केड़ी आ? ता मर्यादा में सब बैठा हो, ये मर्यादा है। ता सिर ढके करे बैठा हो, संगत रूप बनया बैठा हो, पर सतगुरु चयो इते लीला भी हले। लीला छाए? इते गायो कीर्तन करे, सतनाम वाहिगुरु। श्री कृष्ण भगवान बांसुरी हलाई, गाए दिखायो। सतगुरु चयो इते लीला है, इते वही करे पुकार, गीत गा, गुण गा ईश्वर जा, इया है लीला। गुरु नानक सच्चे पातशाह बई कम देना। हर एक जुग जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो कानून रहियो आहे, हर एक अवतार जो पंहिंजो पंहिंजो कानून रहियो आहे। अॼु नफ़सा नफ़सी में बंदो, कोई हरे कृष्णा वारा चए तो यार ही त वाहिगुरु वाहिगुरु सिर्फ करन था पिया, ॿी का ॻाल्हि वणी नथी पई, सतनाम वाहिगुरु। कोई राम राम चवण वारो चए तो वाहिगुरु वारा सही न आहिनि, वाहिगुरु वारा चवनि था न न ही हरे कृष्णा वारा छा आहिनि, ही राम वारा छा आहिनि, फलाणा छा आहिनि, सतनाम। असां ग़लतफ़हमी में आहियूं। भले 100 वाहिगुरु चए अहिड़ो बंदो न जुड़ी सघंदो, न जुड़ी सघंदो, छो त ॿिए खे तूं घटि करे वेठो आहे, ॿिए खे तूं निंदे वेठो आहे, ॿिए खे तूं ख़राबु करे वेठो आहे, कॾहिं बि न। एॾा अवतार थिया आहिनि, एॾा देवी देवता थिया आहिनि, किथे नमस्कार कर उन्हनि खे। कटर न बणे बंदो कॾहिं बि न, नमस्कार सबके करे। अॼु कई झेड़ा लॻा पिया आहिनि धर्म जे नाले ते, कई झेड़ा लॻा पिया आहिनि। सतगुरु रहमत करन साध संगत जी, कोई किथे भी जुड़े उनके जोड़न छॾो। गुरु उन्हनि ते सभ ते रहमत करे, जिथे उनजो मन करे तो भाई जुड़ो, कोशिश करो जिथे भी मनो था पिया गुरु जी बाणी पढ़दा रहो। छो तो कोई भी गुरु, कोई भी संत तव्हांखे न कंदो कि गुरबाणी न पढ़ो तव्हां, ये सभ जे लाइ आहे। हिते कई ॿिए धर्म वारा मुस्लमान पढ़दा आहिनि, मूं ॾिठा आहिनि। सतनाम वाहे सतनाम।